मेरापुर में एक हफ़्ते में 10 खां वधीक ॾोह थियण ख़िलाफ़ ऐं प्राइमरी उस्ताद अनवर मुगल खां ॾींहं ॾिठे जो विच शहर मां सरियाम ॾोह वारे नतां हथियारनि जे ज़ोर ते मोटरसाइकिल ऐं रोक रक़म फ़ोर करण ऐं संदसि दोस्त शाहिद अब्बासी खे मज़ामत करण दौरान गोलियूं हणी ज़ख़्मी करण अलमेरान शादी हाल अॻियां सीनियर साफ़ी यूनुस कंबो जी मोटरसाइकिल चोरी वारे वाक़े ख़िलाफ़ PTLF ऑगस्टा जमात इस्लामी मुस्लिम लीग नून ऐं साहिबनि जे अॻवाननि पारां अली चौक खां रैली कढी थाणे अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो जंहिं सबबु ईंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई। मुज़ाहिरनि जे हथनि में प्ले कार्ड हुआ जिन मथां पुलिस ख़िलाफ़ नारा दर्ज थियल हुआ। मुज़ाहिरनि SHO मेरापुर ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते साहिब नाडो दाईंदे उस्ताद गुलाम नबी मुगल, फरहान मेमून, अरशद शेख, आसिफ जावेद, एडवोकेट नदीम गोरी ऐं ॿियनि चयो त कल के वाक़े ने इसको जो है बिल्कुल जो है शो ऑफ कर दिया है कि यहाँ पे अमन नाम की कोई चीज़ नहीं है। जो मेहरापुर का मुस्तकबिल संवारने वाले लोग हैं, असातिज़ा हैं, उनकी इज्जतें, उनकी जानो माल महफूज नहीं है। कल उस्ताद अनवर मुगल से जो डकैती की गई है, डाका जनी हुई है, शहरियों के घरों में, उनकी दुकानों पर छतें फाड़ कर, छतें उखाड़ कर चोर रात को 13 दुकानें उखाड़ कर ले गए। ये नाहल SHO ऐसा क्या है? साफी बिरादरी की मोटरसाइकिलें छिन जाती हैं, उकला के घरों पर चोर आकर रात को मोबाइल नाहल SHO जे करे जेको बताखोरीअ में पंहिंजो हिकिड़ो मिसाल कायम जेका असां रखे थो, उहो जॾहिं खां असांजे शहर में आयो आहे न को केरु गाॾी ॿाहिरि बीहारे साह थो करे सघे, न असांजे जानिंद खां वज़ीर आला सिंध खां पुरज़ोर अपील कयूं था त हिन नाहल रिश्वतखोर SHO खे फौरी तौर ते असांजे शहर मां न सिर्फ़ु हटाए वञे बल्कि हिनखे मुअतल कयो।